ते आयो सुभान अल्लाह अज़मत रसूल ते आयो सलाम लबैक जे जानन के गोलन में आई हुकूमत जे टोलन में भी चयो ते या रसूल अल्लाह लबैक या लबैक 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 या रसूल पते में के चयो दीन सा सच्ची गुलामी इने के चयो ओ केड़ी पार्टी जे पुठा को के पार्टी जे पुठा भली हुजे तो सलाम उनके आज रसूलुल्लाह जी पार्टी दे बिठो सुभान अल्लाह मुजाहिद भा वो घणा वरी सी यार माके गल हण ते इनी जो मथिया लाउड न हलायो त खुली गलाया अन्या मा तो मा ब्रेक हण तो वचा सुभान अल्लाह मा हले भी वजन ता दे पवंदो ॾाढी तो सुभान अल्लाह बुधो मुजाहिदा अड़े इनन के हण मौलन जो सियासत सा छा वने असल जेका सियासत मदीने जे साईं मस्जिद नबवी में वही कईया सुभान अल्लाह जे महबूब जी सियासत में यतीमन जे प्लाट जी कीमत मिली है सुभान अल्लाह तू तो गड़प सड़प हड़ई हलाल मस्त कलंदर लाल सजो मुल्क खाई में एडो तुजो हाजमो तेज हाने वे गरीब जा झोपड़ा बची तो ड्राई बेईमान सजो मुल्क तो खादो मुजाहिदा बुधो अल्लाह तबारक व तआला जे कानून में नबी पाक जे दीन में इस्लाम में असा जे जान जी हिफाजत असा जे नगन जी हिफाजत असा जे प्लाट जी हिफाजत असा जी इज्जत ऐं अज़मत जी हिफाजत सुभान अल्लाह इस्लाम में हां इस्लाम के छडे जो असा एरे गैरे नथू खैरे जे पया लगासी चौ पांच नसीब के सुभान अल्लाह तो मुझा प्यारा दोस्तों गालियों घणी थी वचन बहरहाल पीराने पीर दस्तगीर रजी अल्लाह ताला नो जे हथ मुबारक ते 5000 का मथे असा मौलवी जी तकरीर दे को बेनमाजी नमाजी नथो थी आज मां मस्जिद ते बकलाए तो वणा न पर अल्लाह करे तो ठहे सुभान अल्लाह अल्लाह करे मुझे उम्मीद ता में सुठी है मां बदगुमानी नथो कया सब मुसलमान बैठा आयो आई ता ये कयो दुकानदार आयो 10 रुपया रोज तारी दा वने इन मस्जिद के लेना सुभान अल्लाह नौकरी वाला आयो हर पगार में 100 रुपया तारी दा वने दादा अजा दिए में 100 रुपया तारियो 3000 महीनो थी वियो सुभान अल्लाह दुखियो पर जे मस्जिद रे पेटी होंदी महले वाला रखो यकीन रे मस्जिद हिन हालत में न होंदी ठही भी सुभान अल्लाह ता जो दाणो दाणो क़यामत तई कब्र क़यामत में नूर बन जी ता जे हवाले थी सुभान अल्लाह तो मुझा अजीज बा हजरत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जे हथ मुबारक ते 5000 का मथे यहूदी ईसाई कलमो पढ़ी मुसलमान थिया ऐं 1 लख का मथे ओए मुसलमान जेके मथो उघाड़ो कंदा हा दाढ़ियूं उड़ींदा हा नमाज भी कोन पढ़ंदा हा पीरान पीर जी तबलीग ऐं दीन जी तरवीज समझानी एडो तुनन में रंग आंदो तोए मुझे महबूब जे दीन ते अची वक्त जा गौस पढ़िया सुभान अल्लाह तो उन पीरान पीर के याद इन करे कंदा आहियूं त रब जो अल्लाह जे पंहिंजे प्यार सां प्यार त जेको प्यार जी गाल कंदो वो रब के वणंदो आ सुभान अल्लाह मुझा अजीज बा पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह मदरसे निजामिया नाले बगदाद में मदरसो हो सुभान अल्लाह बे बगदाद शहर दी क्या क्या निशानी उच्चा लम्या चिरा हूँ वो नाली राती गल कफनी पाके आ तन मन मेरा इमे पुरजे जिमे दर्जिया ध्यानी राहू वो नाली राती गल कफनी पाके रलसा संग फकीरा हूँ बगदाद शहर से टुकड़े मंगसा हजरत बाहू करसा मीरा मीरा हो सुभान अल्लाह पीरान पीर दस्तगीर सुनो घर में सुतो पियो निंद्र जी हालत में मौला मदीने जा साईं दा अचन 7 भेरा वात मुबारक जो पानी
लिब लातऊं उथी तबलीग कर दीन जी गाल कर माण्हुनि खे दीन जे पासे सद या रसूल अल्लाह मूंखे ताक़त मुंहिंजी ज़बान अजमी आहे अरबी न आहे वॾा वॾा फसीह बलीग इराक जा आलिम मुंहिंजे अॻियां वेहंदा कीअं ॻाल्हाए सघंदुसि पाण 7 भेरा वात मुबारक जो पाणी दस्तगीर जे ज़बान ते आंदऊं शुक्राने जा बद नफिल पढ़ी वरी सुम्ही पिया वरी ॾिसण त मौला अली आयो आहे उन 6 भेरा पाण फरमायूं त अब्दुल कादिर जी क़िबला उथी दीन जी दावत रे दीन जी ॻाल्हि कर साईं मां अजमी आहियां कीअं ॻाल्हायां मौला अली मुश्किल कुशा 6 भेरा बात मुबारक ते आंगुर घमाए दस्तगीर जी ज़बान ते आदम हाणे वञी तकरीर भी कर त खिताब कर माण्हुनि खे समझा सुभान अल्लाह अर्ज़ कयो त क़िबला मदीने जे साईं ख्वाब में 7 भेरा वात मुबारक जो पानी मुझे वात में धोया तव्हां 6 भेरा चो त मौला अली था दस्तगीर खे फरमाए त मां अली आहियां नबी आहियां नबी सां बराबरी नाहे करणी नबी पाक तोखे 7 भेरा वात में तुंहिंजे में पानी पंहिंजो वात मुबारक जो धोया त मां अली 6 भेरा सुभान अल्लाह मौला अली नबी जे बराबर नाहे त को आम मौलवी कीअं थो चवे जहिड़ो नबी तहिड़ो मां सोचण जो मक़ाम आहे इन करे इन जे पुठियां निमाज़ भी जायज़ नाहे इनखे चंदो ॾियण भी जायज़ नाहे इनखे कुर्बानीअ जी खल ॾियण भी जायज़ नाहे त मुंहिंजा मिठा खिदमत कबी त अहिड़ियुनि नूरानी मस्जिदुनि जी कबी सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला तव्हांजो अचण वेहण क़बूल फरमाए पीरान पीर जी मुझे याद ना है मिठा पुरानी ठयल जो बुधाई याद मां खयो अचां हकीकत मां बस थल पढ़ा तो मथा दस्तगीर जी तो पढ़ा याद ना है मुझे हकीकत मां नारो दस्तगीर जो नारो नारे पीर नाम दस्तगीर असा गद जीवियासी उन पीर जे करे पंजे यारी वारे सोने दस्तगीर जे करे सुभान अल्लाह शिरक कुफर के हयो जे तारो विदा सब नांग भजे खण दे नालो थिया मुरदस दह तासीर जे करे पंजे यारी वारे सोए दस्तगीर जे करे असा अद जीवियासी असा रंग जीवियासी उन पीर जे करे पंजे यारी वारे सोए दस्तगीर जे करे नारो हणदा हूं असा दिल जे हुजूर सां सीनो भर जी पोविदो आहे नूर सां सुभान अल्लाह काट जाऊं कंहिंजे पीर जी जागीर जे करे पंजे यारी वारे सोने दस्तगीर जे करे असां रंग जीवियासी उन पीर जे करे पंजे यारी वारे सोने दस्तगीर जे करे सुभान अल्लाह बेटा घोट रमहुलाल फरमायो त मीरा शाह मदद कर अची ओखी वेर लिल्लाह लग लतीफ चवे हर पासी दे पैर औलाद अली शेर करका मार मुरीद ते सुभान अल्लाह सुर धनासरी लिखण वारो मिर्ज़ा कलीज बेग मूं वट पियो आहे जंहिंमें भेटाई घोट दस्तगीर सोने खे हिट ते वेही पंहिंजो मुर्शिद मञियो आहे जंहिंखे भेटाई घोट सैयद अब्दुल लतीफ पंहिंजो मुर्शिद मञे ऐं चवे त मां तुंहिंजी जुती अची मिठी आहियां असां छा थी ॻाल्हायूं सुभान अल्लाह मुंहिंजा अदा काइनात जा वली दस्तगीर जा ग़ुलाम आहिनि असां उन्हनि वलियनि जा ग़ुलाम अल्लाह ताला मुझे बुधारण तव्हांजो बुधण क़बूल फरमाए तमाम घणो टाइम गुज़री वियो अल्लाह ताला क़बूल फरमाए सलात